अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मूंखे ख़रीद नथो करे सघिजे। इमरान ख़ान जी का बि क़ीमत नाहे। परवेज़ मुशर्रफ वांगुरु NRO न ॾींदुसि। उहे अदम एतमाद उन लाइ आणणु चाहिनि था त जीअं एहतिसाब खां बची सघनि। उन्हनि खे शिकस्त मिलंदी ऐं उहे सभु जेल वेंदा। कराचीअ जे इलाइक़े नॉर्थ नाज़माबाद में सहाफ़ी अतहर मतीन हथियारबंदनि हथां क़तल। पुलिस मूजिबि अतहर मतीन फुर जी कोशिश दौरान पंहिंजी कार फौरन जी मोटरसाइकिल सां टकराई त हथियारबंदनि मथसि फायरिंग करे क़तल करे छॾियो। डॉक्टर नौशीन शाह जी DNA खे शफ़ाफ़ बणाइण लाइ लम्स जूं ख़िदमतूं वठण जो फ़ैसिलो। गर्ल्स हॉस्टल में कमु कंदड़ मर्द तोड़े ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी DNA फॉरेंसिक एंड माइक्रोबायोलॉजी लैब लेबॉरेटरीअ खां कराई वेंदी। 27 फरवरी लॉन्ग मार्च में शिरकत जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे जनरल पार्टीअ जो इजलास। पीपल्स सेक्रेटरीट नवाब शाह में ज़िले सदर अली अकबर जमालीअ जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जे चइनी तहलकनि जे उहिदेदारनि सिटी सदर खान बहादुर भट्टी, जनरल सेक्रेटरी सैयद आतिफ ज़ैदी, तहलके सकरंड जो सदर अली हैदर शाह, हालार जमाली, अब्दुल नबी जमाली, अब्दुल रसूल बिरोई, राशिद चांडियो, तौसीफ धामरा, फेरोज़ लगारी, अख्तर रिंद, राणो उमर समेत कारकुननि समेत औरतुनि पिणु शिरकत कई। जाम साहब लॻदे जमड़ाऊ जे ॻोठ हाजी मोहम्मद मलूक शहर जे रहवासियुनि जो घरनि ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ मुज़ाहिरो। लाशारी बिरादरीअ जे माण्हुनि अमीर बख़्श लाशारी, गुलाम अली लाशारी, क़ुर्बान लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में प्रेस क्लब जाम साहब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे बिरादरीअ जा कुझु बाअसर माण्हू असांखे लॼाए घरनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था। असां ग़रीब माण्हू आहियूं। सरकारी पट वारीअ जे दड़े ते केतिरे ई अरसे खां वेठल आहियूं ऐं बाअसर माण्हू असांजे घरनि ते हमिलो करे हिरासा करे रहिया आहिनि, जंहिं करे असां सख़्तु परेशान आहियूं। असां कमिश्नर ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयूं था त असांखे लॼाइण ऐं घरनि ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ ऐं परेशानीअ खां बचायो वञे। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।